नामियारो अदीब, शाइर ऐं तालीमी माहिर प्रोफेसर सईद कलंदर शाह वलद अलीअ ॾिनो शाह लकियारी 1 मई 1940 ते ॻोठ अहमद खखर, तालके बुलड़ी शाह करीम, ज़िले हैदराबाद, हाणोके टंडे मोहम्मद ख़ान में ॼाओ। सैयद कलंदर शाह लकियारी शुराती तालीम ॻोठ अहमद खखर, बुलड़ी शाह करीम ऐं मीरपुर बठोरो मां वरिती, जंहिं बाद चांडिया हाई स्कूल सिजावल मां मैट्रिक पास कयईं। हिन 1969 धारे सिंध यूनिवर्सिटीअ मां अंग्रेज़ी अदब में MA कई। इन खां सवाइ हिन इंग्लिश लैंग्वेज टीचिंग में पोस्ट ग्रेजुएट डिप्लोमा, BEd ऐं लाइब्रेरी साइंस में डिप्लोमा कई। लकियारी साहब अमली ज़िंदगी जी शुरूआत प्राइमरी उस्ताद तौरु 1962 खां कई। MA करण बाद जनवरी 1970 ईस्वीअ में सिंध यूनिवर्सिटीअ जे अंग्रेज़ी शोबे में लेक्चरर मुक़ररु थियो, जितां तरक़ी कंदे प्रोफेसर तौरु 2000 में रिटायर थियो। प्रोफेसर कलंदर शाह लकियारीअ जी तालीमी ऐं अदबी ख़िदमतुनि जे एवज़ हुकूमत पाकिस्तान तमग़ाए इम्तियाज़ सां बि नवाज़ियो। पाण इंग्लिश टू सिंधी डिक्शनरी पिणु तर्जुमो कई आहे। Subscribe to my channel and hit the bell icon on YouTube and never miss any update.